नाज़रीन, मीरपुर ख़ास जे इलाइक़े मोहम्मदी टाउन में 2013 में अना अबड़ो खे अगवा करे बेदर्दी सां क़त्ल करण वारे वाक़े खे 8 साल गुज़रण बावजूद जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। संदन वारसनि एहतिजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था तालिब शर जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मीरपुर ख़ास जे मोहम्मदी क्वार्टर ऐं पुराना जेको आहे पावर हाउस ते जेको 8 साल अॻु 2013 में अना अबड़ो खे बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो हो। उन जा वालिदेन त गुज़िरियल 9 सालनि खां एहतिजाज कंदा रहनि था। उन्हनि सां जेको सिंध हुकूमत इहे वाइदा कया हुआ त हिन जे कातिल हिन जे जवाबदारनि सां इंसाफ़ कयो वेंदो ऐं कातिलनि खे सज़ा ॾियाराई वेंदी। उन सां गॾोगॾु हिन जे वालिदेन खे यकीन दयानी कराई वई त हिननि खे बल्दिया खाते में नौकरियूं ॾिनियूं वयूं हूंदियूं, लेकिन उहे 8 सालनि खां मुसलसिल ज़िले इंतज़ामिया ऐं सिंध हुकूमत जे दरनि जा धिका खाईंदा रहिया। अचो त उन्हनि खां पुछूं उन्हनि जो छा चवणु आहे। हुकूमत सिंध, जिला इंतजामिया मीरपुर खास और पीपल्स पार्टी के आला हुकाम से अपील है, खुदारा अपने किए हुए 8 साल पहले किए हुए अपने ऐलानात और वादों की पासदारी करें। मुझे जल्द अज जल्द सरकारी मुलाजमत दी जाए और माली मदद की जाए ताकि मैं हम अपने घर का गुजर बसर बरकरार कर सकें। शहीद अना की बड़ी बहन हूँ। हमारा ये मुतालबा है कि भाई हमसे जो 8 साल पहले जो वादे किए गए बराए मेहरबानी उन्हें जल्द से जल्द पूरा किया जाए। मीर मुनव्वर साहब के पास, करम साहब के पास, हरीराम साहब के पास, मैं तमाम MP MLO के पास जाके थक चुका हूँ। उनसे बात करते हैं, DC साहब के पास जाते हैं तो DC साहब भी यही कहते हैं कि ये ऊपर से सिंध सेक्रेटरी से मसला हो गया। आज मुझे 8 साल हो गए हैं, मैं बहुत परेशान हूँ। मेरी खुद की अपनी रीढ़ की हड्डी फैचे रहेगी और मेरे आज घर में फाके हो रहे हैं। मेरे बच्चे भूखे प्यासे हैं जो ज़ेर तालीम है, आगे तालीम हासिल करना चाहते हैं, तालीम हासिल नहीं कर पाते हैं। इस छोटे वाले बेटे को अल्सर है, 5 साल और 10 साल का बेटा है, वो अल्सर का मरीज़ है। फैज़ान मदीना में इसका दाखिला करा रखा है, फैज़ान मदीना में पढ़ता है वो। लिहाजा गवर्नमेंट से हमारी दरख्वास्त है कि हमारे जल्द से जल्द मुतालबे पूरे किए। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे, अना अबड़ो जा जेके वालिदेन दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि ऐं उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असांजे घर में हिन वक़्तु फाका कशी वारी सूरत हाल आहे। उन्हनि खे रोज़गार ॾेई उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। तालिब शर, मेहरान TV, मीरपुर।